अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामा सीरियल दर्दन जो देश जंहिं जे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं इहे हली रहियूं त हिन ड्रामे में निसार शाह कमु न आहे करे रहियो। पर निसार शाह जॾहिं हाणे 40 किस्तनि जी रिकॉर्डिंग या पिक्चर तव्हांखे ॾसी रहिया आहियूं हिन रिकॉर्डिंग जी सेट सां, त हिन पिक्चर में तव्हां ॾिसी सघो था निसार शाह अदाकारी करे रहिया हिन जा फोटू इंटरनेट ते वायरल थी रहिया आहिनि। जेका हिन में तव्हांखे अदाकारी अॼु जी तारीख़ जी रिकॉर्डिंग जा पिक्चर में तव्हांखे मंज़ूर मुराद, अली रज़ा कटबर, हुन खां अलावा निसार शाह जेके रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि दर्दन जो देश जो। दर्दन जो देश महिरबानी जॾहिं 2 खां पोइ हलायो वेंदो केटियन ते, त हिकु बहितरीनु नई सुठी कहाणी लिखी वई आहे। हिन में निसार शाह खे हिकु बहितरीनु रोल ॾिनो वियो आहे। त निसार शाह जे बारे में काफ़ी ॻाल्हियूं इहे हली रहियूं त हिन ड्रामे में छो निसार शाह कमु न कयो, त असांखे पहिरियां बि वीडियो ज़रिए अॻियां कयो त निसार शाह खे 40 किस्तनि खां पोइ हिन ड्रामे में एंट्री थींदी। ऐं हींअर तव्हां ॾिसी सघो था 41 किस्तनि जी रिकॉर्डिंग, अॼु 41 किस्त जी रिकॉर्डिंग थी आहे। उनजा पिक्चर साम्हूं आया जेके तव्हांखे हिन वीडियो में ॾसे रहिया आहियूं। त वीडियो खे ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी। इहो ई अॼु जी